मुहर्रम मोटी आयो आया तान इमाम मदीने जा जाम मौला मूंखे मिलियईं। मुहर्रम मोटी आयो मोटिया कोन अमीर मदीने जा मीर दातर मुँह ॾेखारी। करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं। मुँह न मोड़ियाऊं पसे तां तरार जो। प्यारा मुसलमान बा मुहर्रमुल हराम जाही दिहाड़ा करबला जे शहीदन सूरे सरवेच बहादुरन पाक पैगंबर जे बचड़न जी याद ॾियारनि था ऐं उम्मत खे सबक सेखारनि था त करबला जे ततल धरती मथां मुसाफ़िर बणिजी आयल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे प्यारे बचड़न हक़ ऐं सच जो अज़ीम मिसाल छॾियो। दोस्ताने मोहतरम ही कुदरती कानून आहे जिते नेकी हूंदी आहे उते बदी बि हूंदी आहे, जिते ख़ैर हूंदो आहे उते शर बि हूंदो आहे, जिते हक़ हूंदो आहे उते बातिल बि मुखालिफ़त लाइ ईंदो आहे। प्यारा मुसलमान भाउ काई बातिल जो जहिड़ो अज़ल खां आहे ऐं ता क़यामत इन्हनि ॿिन्ही जो जहिड़ो जारी ऐं सारी रहंदो। हक़ वारनि जी मदद ख़ुदि रब्बुल आलमीन जी ज़ात थी करे ऐं बातिल वारनि जी मदद लाइ शैतान ऐं उन जो पूरो लश्कर आहे। प्यारा मुसलमान भाउ हक़ वारा बातिल जी मुखालिफ़त में मरी पवनि त शहीद बणिजी वञनि। अगरि जेकॾहिं मोटी अचनि त गाज़ी थी मोटी अचनि। प्यारा मुसलमान भाउ हक़ वारनि जी ॿेड़ी लुॾे पर कॾहिं न ॿुॾे। दोस्ताने मोहतरम जॾहिं हक़ हज़रत इब्राहीम ख़लील जे रूप में आयो त बातिल मुक़ाबले में निमरूद जे रूप में आयो। जॾहिं हक़ जो आवाज़ अल्लाह जे प्यारे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह जे रूप में हक़ आयो त बातिल मुखालिफ़त जे लाइ फ़िरऔन जे सूरत में आयो। दोस्ताने मोहतरम जॾहिं तुंहिंजे ऐं मुंहिंजे नबीअ अल्लाह जे महबूब अड़ियुनि जे आधार यतीमनि जे यार ग़रीबनि जे ग़मख़्वार करबला जे शहीद हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम जे प्यारे नाने जॾहिं हक़ जो आवाज़ उथारियो त बातिल मुखालिफ़त लाइ बातिल मुखालिफ़त जे सूरत में अबू जहल जे रूप में आयो, अबू लहब जे रूप में आयो, उतबा ऐं शिबा जे रूप में आयो। इहे सभु बातिल जा हामी बणिजी मुखालिफ़त लाइ मुक़ाबले में आया। दोस्ताने मोहतरम पोइ कॾहिं बदर जे मैदान में हक़ ऐं बातिल जो झेड़ो जारी हुयो, जंग गरम हुई त कॾहिं उहद जी दामन में हक़ ऐं बातिल जूं तलवारूं टकराइजी रहियूं आहिनि। कॾहिं हुनैन ऐं ख़ैबर में हक़ ऐं बातिल जी जंग गरम आहे। दोस्ताने मोहतरम अल्लाह जो पाक कलाम क़ुरान मजीद गवाह आहे त हक़ वारा थोरा बि बातिल जे घणनि मथां ग़ालिब आया आहिनि। साईं हक़ वारा थोरा बि बातिल जे मथां हमेशह ग़ालिब आया आहिनि। हक़ वारनि जो हामी ऐं मददगार ख़ुदि रब्बुल आलमीन आहे। अल्लाह पाक इरशाद फरमायो केतिरा भेरा थोरी जमात घणे गिरोह ते घणी जमात ते अल्लाह जे हुक्म सां ग़ालिब थी आहे ऐं अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। अॻिते अल्लाह पाक इरशाद फरमायो वकान हक़्क़न अलैना नस्रुल मुमिनीन।
ऐं असांजे मथां हक़ आहे मोमिननि जी मदद करणु। उन करे मोमिननि खे रब पाक इरशाद फरमायो फला तहिनू व तदऊ इलस्सल्मि व अंतुमुल आलऊन वल्लाहु मअकुम वलन यतिरकुम आमालकुम। हरगिज़ सुस्त न थियो, बातिल खे सुलह लाइ न सॼो, अव्हां ई कामयाब आहियो छो त अल्लाह अव्हां सां गॾु आहे, अव्हां जी कोशिशुनि खे रायगान न कंदो। साईं अल्लाह पाक इरशाद फरमायो हरगिज़ सुस्त न थियो ऐं बातिल खे सुलह लाइ न सॼो, अव्हां ई कामयाब आहियो छो त अल्लाह अव्हां सां गॾु आहे, अल्लाह अव्हां जी कोशिशुनि खे रायगान न कंदो। दोस्ताने मोहतरम, उहो ई हक़ ऐं बातिल जो मुक़ाबिलो जारी आहे। जॾहिं हुकूमत जे कुर्सीअ ते नाअहल बदकिरदार यज़ीद पनीद वेठो त हक़ हुसैन जे रूप में मुक़ाबले लाइ आयो। हक़ वारे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम मदीने जहिड़ो प्यारो मिठो वतन छॾियो, अबाणो शहर छॾे परदेसी बंजी बातिल जे मुक़ाबले में मैदान ते आयो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो ही शान आहे जो हज़रत अबू सईद रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन खां रिवायत आहे त आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। हसन ऐं हुसैन जन्नत जी जवाननि जा सरदार आहिनि। हसन ऐं हुसैन जन्नत जी जवाननि जा सरदार आहिनि। अॻिते अल्लाह जे महबूब इरशाद फरमायो इन्नल हसन वल हुसैन हुमा रैहानताय मिनद दुनिया। हसन ऐं हुसैन उहे ॿई हिन दुनिया में मुंहिंजा गुल आहिनि। हसन ऐं हुसैन हिन दुनिया में मुंहिंजा गुल आहिनि। हज़रत यला बिन मुर्रा का रिवायत है आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो हुसैनुम मिन्नी व अना मिन हुसैन अहब्बल्लाहु मन अहब्ब हुसैनन। हुसैन सिबतुन मिनल अस्बात। हुसैन मुमा आहे, मां हुसैन मां आहियां। अल्लाह उन सां मुहब्बत रखे थो जेको हुसैन सां मुहब्बत रखे थो। हुसैन पाक औलाद मां हिकु ॾोहिटो पाक औलाद आहे। अल्लाह जे महबूब हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जिन जो वॾो शान बयान फरमायो आहे। दोस्ताने मोहतरम, सोचण जी ॻाल्हि आहे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन करबला जे मैदान में मुसाफ़िर बणिजी प्यारा मुसलमान भाउ यज़ीद सां जंग कयऊं। पंहिंजे नाने मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन खे बचाइण ख़ातिर, उन नमाज़ खे बचाइण ख़ातिर पंहिंजे आल औलाद जी क़ुर्बानी ॾिनऊं। सोचण जी ॻाल्हि आहे अॼु तूं ऐं मां उन नमाज़ खां किनारो कयो वेठा आहियूं। मुस्लिम शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खां रिवायत आहे हिकु अंधो माण्हू आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन जी दरबार में हाज़िर थियो। या रसूल अल्लाह, मां माज़ूर आहियां, को मस्जिद ॾांहुं वठी वञण वारो कोन आहे, मूंखे घर में नमाज़ पढ़ण जी इजाज़त ता फरमायो। पाण करीम उन खे इजाज़त ॾिनऊं। जॾहिं हलण लॻो, वापसी वञण लॻो, पाण करीम उन खे सॾु
सॾ था कर। ए अल्लाह जा बंदा, छा तूं अज़ान जो आवाज़ ॿुधंदो आहीं? अर्ज़ कयईं, हाओ या रसूल अल्लाह, अज़ान जो आवाज़ ॿुधंदो आहियां। उन अंधे खे पाण करीम फरमायो, पोइ सॾ ते हाज़िर थी। पाण करीमन फरमायो, जॾहिं आज़ान जो आवाज़ ॿुधी थो त उन अल्लाह जी सॾ ते अल्लाह जे घर हाज़िर थी। प्यारा मुस्लमान भा, अॼु असां मुस्लमान सही सालिम घरनि में वेठा आहियूं, मगर नमाज़ सां का चाहत कोन्हे, का दिलि कोन्हे। पाण त कोन पढ़ूं, पर पंहिंजे औलाद खे बि नमाज़ पढ़ण जी तलक़ीन कोन कयूं। हिकु वाक़ियो मुंहिंजे ज़हन में अचे थो। हिकु शख़्स हुयो जेको अंधो हुयो, अखियुनि खां नाबीन हुयो, ॾिसण खां वीचारो मजबूर हुयो, नमाज़ पढ़ण जो आदी हुयो। नमाज़ शौक़ ऐं जोश सां, जज़्बे सां पढ़ंदो हुयो, अल्लाह जी दरबार में सजदो ॾींदो हुयो। हिकु राति तमामु घणी सर्दी पई आहे, वरी सर्दीअ सां गॾोगॾु बरसाति बि पई आहे। इशा जी आज़ान में मोज़न अल्फाज़ चया आहिनि, हया अल सलाती हया अल फलाह। जॾहिं उन अंधे माण्हूअ जे कन ते ये मोज़न जा आवाज़ पहुता आहिनि त मस्जिद शरीफ़ ॾांहुं पंहिंजी लठड़ी खणी करे हलण लॻो आहे। ज़ाल चयसि, मियां अखियुनि खां अंधो आहीं, माज़ूर आहीं, बारिश वसी रही आहे, अॼु खणी नमाज़ घर में अदा कर। ज़ाल खे चयईं, आज़ान जा आवाज़ ॿुधी घर में कीअं वेही रहां? ज़ाल खे चयईं, सुख में त सदाई रब जे दर ते वञी करे सजदो कंदो आहियां। अॼु आज़माइश आहे, बारिश आहे, सर्दी आहे, इन आज़माइश में मां पोइते कीअं रहां? लठी हथ में खणी मस्जिद ॾांहुं हलण लॻो आहे। वाट ते तिरकण हुई, बारिश जे करे तिरकण थी पई हुई। उन तिरकण ते ओचितो वीचारो वञी ज़मीन ते किरियो। प्यारा मुस्लमान भा, ज़मीन ते किरण सां ई वीचारे जी टंग भॼी पई आहे। दिलि खां पुछाई त घर वापसि हलां या मस्जिद हलां? दिलि चयो त मोटण कमु कूड़नि जो, वरी बि रेढ़ियूं पाए मस्जिद ॾांहुं हलणु घुरिजे। सोरे आ सिंगार असुल आशिकनि जो, मुड़ण मोटण मेहणो थिया निज़ारी निर्वार, कुसण जो करार असुल आशिकनि खे। साईं अचे थो मज़ो ॻाल्हि में। दोस्ताने गिरामी, पोयो आशिक रेढ़ियूं पाईंदो वीचारो मस्जिद में आयो आहे। नमाज़ अदा कयईं। नमाज़ अदा करण खां पोइ सभु को माण्हू पंहिंजे घरनि ॾांहुं हलियो वियो। ही वीचारो माज़ूर अखियुनि खां अंधो मस्जिद में अकेलो रहिजी वियो। जॾहिं सूरन सतायसि त अखियुनि में आब आणे हंजू हारे अर्ज़ करण लॻो, ए अल्लाह, अखियुनि खां अंधो अॻे हुयसि, हाणे त टंग बि भॼी पयमि, वरी ज़ाल जा मेणा बि मिलंदा। अॼु मूं ते पंहिंजो फज़ल फरमा, मूं ते पंहिंजो करम फरमा। दुआ घुरण लॻो, सतुर कर सतार, आऊं ए बलुघाड़ी आहियां, सतुर कर सतार, आऊं ए बलुघाड़ी आहियां। ढकी ढकण हार ॾई पांध पनाह जो। रोंदे रोंदे जॾहिं राति जो पोयूं भाऊं थियो आहे त अखि लॻी वयसि ऐं ख्वाब में ॾिठाई त अड़ियुनि जे आधार यतीमनि जे यार जी आमद थी आहे। पाण करीम चल पिया, पाण करीमन पंहिंजो दीदार करायो आहे।
ऐं फरमायो अथन ख़बरान असां तुंहिंजा दर्द गम लाहण आया आहियूं, तुंहिंजूं मुश्किलातूं दूर करण वारा आहियूं। पोइ उन जी टंग ते हथ मुबारक घुमायाऊं त टंग सही सलामत थी पयसि। पोइ संदसि अखियुनि ते हथ घुमायाऊं, अखियूं रोशन थी पयसि। फरमायाऊं अच त तोखे भाकुर पायां, जो अहिड़े हाल में बि तो मस्जिद जो पंधु न छॾियो आहे। प्यारा मुस्लमान भा, पाण करीम एतिरी शफ़क़त फरमायसि त बातिन में बि विलायत जा मक़ाम मिली वयसि। सुबुह जो सुजाग थियो त टंग बि सालिम हुजेसि, टंग बि सही हुजेसि ऐं अखियूं बि रोशन हुजनिसि। पोइ परे परे खां माण्हू उन जो दीदार करण ईंदा हुया। चओ सुभान अल्लाह। दोस्ताने मोहतरम, ही सभु नमाज जी बरकत, जमायत जी रहमत ऐं मस्जिद ॾांहुं विखूं खणण जो अजुर आहे। दोस्ताने मोहतरम, तोखे ऐं मूंखे बि गौर करणु घुरिजे त सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम, जंहिं नमाज़ खे बचाइण ख़ातिर पंहिंजी ऐं पंहिंजे आल औलाद पंहिंजनि जी क़ुर्बानी ॾिनी, उन नमाज़ खां किथे तूं ऐं मां वक़्तु परे त कोन पिया गुज़ारियूं। अगर दूरी अख्तियार कयूं पिया त अॼु खां पोइ इंशा अल्लाह ताला नमाज जे वेझो ईंदासीं, पंहिंजे औलाद खे बि नमाज़ पढ़ण जी तलक़ीन कंदासीं, पंहिंजे भेणुनि भाइरनि खे बि नमाज़ पढ़ण जी तलक़ीन कंदासीं ऐं पंहिंजे मुसलमान भाइरनि खे बि नमाज़ पढ़ण जो दर्स ऐं पैगाम ऐं न्यापो ॾींदासीं। प्यारा मुसलमान भा, शल अल्लाह ताला तुंहिंजी ऐं मुंहिंजी हाज़िरी क़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। जंहिं दोस्तनि सुन्नत न अदा कई आहे, सुन्नत अदा कनि।